सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, प्रोग्राम रमज़ान ऐं क़ुरान मां अवांजो मेज़बान अब्दुल मोमिन मेमूर। अॼु पाण ॻाल्हायूं था समाज जे हिकु अहम नासूर ते जेको असांजे घरनि में फितनू बणिजी ऐं असांखे सताए रहियो आहे। अमलियात ऐं जादूअ जो अमल। जादूअ जो अमल शैतानी असर जो हिकिड़ो मंतकी नतीजो आहे। इंसान जे क़ल्ब में परवरदिगार आलम ॿिनि क़िस्मनि जूं क़ुवतूं रखियूं आहिनि। हिकिड़ी क़ुवत आहे जंहिं ते रहमानियत जो ग़लबो आहे ऐं हिकिड़ी क़ुवत आहे जंहिं ते शैतानियत जो ग़लबो आहे। जॾहिं इंसान ज़िक्र जी कैफ़ियत में रहे थो, परवरदिगार आलम खां वेसिलो नथो रहे ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके बि अमल आहिनि उहे फ़र्माबरदारीअ जे दॻ ते हलाए थो, त उहो इंसान वेसलाइप खां बची थो पवे, ग़फ़लत खां बची थो पवे ऐं उहो परवरदिगार आलम जे हुज़ूर में अर्शे मुअल्ला ते मज़कूर थो रहे। अल्लाह साईं फ़रमाए थो, जॾहिं इंसान पंहिंजे नफ़्स में अकेले सिर पंहिंजे दिलि में मूंखे यादि थो करे त मां उनखे पंहिंजे नफ़्स में पाण अकेले सिर यादि थो फ़रमायां। ऐं जॾहिं इंसान पंहिंजे कंहिं दोस्त सां मुंहिंजो ज़िक्र छेड़े थो, ज़बान ते मुंहिंजो विर्द आणे थो, त मां बि उनखे ज़ुबान सां यादि थो कयां ऐं मां बि उनजो ज़िक्र छेड़ियां थो। ऐं जॾहिं इंसान माण्हुनि जी सथ में पंहिंजे संगत सां, पंहिंजनि साथियुनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि सां, पंहिंजनि घर वारनि सां, पंहिंजी घरवारीअ सां मुंहिंजूं ॻाल्हियूं थो करे, ज़िक्र थो करे, क़ुरान थो पढ़े, हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सीरत तय्यबा जूं पाकीज़ा ॻाल्हियूं थो छेड़े, त उन शख़्स खे मां पंहिंजनि फ़रिश्तनि में यादि थो कयां ऐं पोइ मां फ़रिश्तनि खे हुकुम थो कयां, उहे फ़रिश्ता मलए आला मां मलए साफ़िल में इंसान जे लाइ दुआ जो एहतमाम था कनि ऐं उहे अल्लाह ताला जे हुज़ूर में उन शख़्स जी हिफ़ाज़त, रहम ऐं बाज जी अपील था कनि। इन जो असरु इहो थो थिए त उहो इंसान ग़फ़लत खां जो बचियलु आहे, त इन जे करे उन जे मथां शैतानी असरात मुरतब नथा थियनि ऐं न ई वरी कंहिंजो शैतानी अमल उन शख़्स ते असरु अंदाज़ थो थिए। जॾहिं इंसान ग़फ़लत जो शिकार थो थिए त पोइ हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त उन जे क़ल्ब में कुकड़ जे ठूंगे वांगुरु हिकु ठूंगो थो लॻे, जेको ग़ैर महसूस सूरत में हूंदो आहे। पोइ उन जे क़ल्ब में वसवसो थो पैदा थिए ऐं उहो वसवसो हुनखे उबते सोचण ते मजबूर थो करे। जॾहिं माण्हू उबतो थो सोचे त पोइ ॻाल्हाईंदो बि उबतो, ॿोलींदो बि उबतो ऐं अमल बि उबतो कंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको पंहिंजो उसवा हसन सीरत तय्यबा जे सूरत में असांजे साम्हूं पेश फ़रमायो आहे, उन में उन्हनि खे जेको क़ुरान पाक में मुअव्वज़तैन जी सूरत में ॿ सूरतूं अता थियूं आहिनि, सूरतुल फलक ऐं सूरतुन नास, उन्हनि में खेनि सेखारियो वियो आहे त तव्हां परवरदिगार जी आगोश में अचो, हासिद जे हसद खां, जादूगरनि जे जादूअ खां
अमलियात कंदड़नि जे उन नाजाइज़ अमलनि जे असर खां। थिए हीअं थो त माण्हू जेको आहे उहो मिटीअ जे जोहर जी तख़लीक़ आहे ऐं शैतान ऐं जिन जेको आहे उहो बाहि जे ॼर जे मादे मां ख़लकियल आहे। तंहिंजे करे इंसान जो तासीर जेको आहे उहो थधो आहे, उन जी फितरत जो तासीर, ऐं जिन जी फितरत जो तासीर जेको आहे उहो बाहि आहे, तपश आहे। तपश माहौल खे नाहमवार कंदी आहे, मिटी माहौल खे थधो कंदी आहे। माण्हूअ में जेसिताईं माण्हू आहे त उहो माण्हू जिते बि हूंदो उहो पाण बि थधे थाम वांगुरु हूंदो ऐं पंहिंजे चौधारी जेको उनजो माहौल आहे उन में बि थधिकार फैलाईंदो। वेठे जनी वटि ॾुखंदो दूरि थिए, यानी उहो शख़्स अलाह साईं जी रहमत जो बाइस हूंदो। जेको माण्हू गाफ़िल थो थिए उहो गाफ़िल माण्हू सभ खां पहिरियों ॾिसो साड़, साड़ लफ़्ज़ सिंधी लफ़्ज़ आहे न, साड़। साड़ हिकिड़ी कैफ़ियत बि आहे जेका सड़त मां वरितल आहे, जेका माण्हूअ खे साड़े थी। इंसान जे नेकनि खे त साड़े ई साड़े थी, पर माण्हूअ खे पाण खे बि साड़े थी, माण्हूअ खे पाण खे बि जलाए थी। माण्हूअ जो अंदरि बि सड़े थो, माण्हूअ जो दिमाग़ बि सड़े थो, माण्हूअ जी ज़ुबान बि सड़े थी, माण्हूअ जी कैफ़ियत बि सड़े थी। मिन शर्र हासिदिन इज़ा हसद, पनाह घुरो उन माण्हूअ जे साड़ खां जेको साड़ सड़ियो आहे ऐं उन जी खां पनाह में अची अलाह जी आगोश में अचो। दुनिया में जिन शयुनि जे ज़रिए इंसाननि हुकूमत कई आहे, हुकुमरानीअ जे उन्हनि दौरनि में जादूअ जो बि हिकिड़ो दौरु रहियो आहे। जादूअ जो दौरु तमामु घणो दौरु रहियो आहे, जो जादूअ जे ज़ोर ते शख़्सनि पंहिंजा हिकिड़ा माण्हुनि खे कंट्रोल में रखण जा गुर सिखी ऐं माण्हुनि जे मथां हुकुमरानी कई आहे ऐं माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में रखियो आहे ऐं माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम बणाए रखियो आहे। जादूअ जो ज़ोर जॾहिं टुटो आहे त पोइ कानून जी हुकुमरानी शुरू थी आहे। कानून जॾहिं खां ठहणु शुरू थियो आहे त कानून जे सफ़र जमहूरियत ते ट्रोड़ कयो आहे। जमहूरियत पंहिंजे जोहर में हिकु सुठो फ़लसफ़े ज़िंदगी आहे, पर उन जमहूरियत खे बि जॾहिं यरगमाल कयो वेंदो ऐं उन जमहूरियत खे बि जॾहिं सरमाए ऐं ताक़त जे तवाज़ुन में ग़ैर मुतवाज़न कयो वेंदो त पोइ उहा जमहूरियत नाले जी त जमहूरियत हूंदी, अवामी हुकूमत हूंदी, पर पंहिंजे बुनियाद में ऐं पंहिंजे जोहर में उहा आमरीयत ई हूंदी। ख़ैर इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। त सहर जेके शख़्स ॼाणंदा उन्हनि जो जेको दौरे उरूज जो दौरु हुयो उहो हुयो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे विसाल खां पोइ। वलम्मा जाअहुम रसूलुम मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़न लिमा मअहुम नबज़ फ़रीक़ुम मिनल लज़ीना ऊतुल किताबल्लाहि वराअ ज़ुहूरिहिम कअन्नहुम ला यअलमून। जेके शख़्स इनकारी थिया, जिन कुफ़ुर कयो, अलाह जे आयतुनि खे उन्हनि ठुकराए छॾियो ऐं अलाह जे आयतूं जॾहिं उन्हनि जे आॾो आयूं त अलाह जो रसूल उन्हनि जी तस्दीक़ थो करे ऐं अलाह जे रसूल जा ॿिया जेके साथी आहिनि उहे बि उन जी तस्दीक़ था कनि ऐं उन दौर जा चङा मुड़ुस जेके नेक मर्द आहिनि उहे बि उन जी तस्दीक़ था कनि, पर ही शख़्स उन खे मिन वराअ ज़ुहूरिहिम अहमियत नथा ॾियनि, कहिड़ो नथा कनि, उनखे उछलाए था छॾनि पुठीअ भर। कअन्नहुम ला यअलमून, ॼण त कुझु ॼाणनि ई नथा। वत्तबऊ मा तत्लु शयातीन अला मुल्क सुलेमान, त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में जेके शयातीन हुया, जेके जिन्न हुया, उहे शख़्स जेको जादूअ जो इल्मु पिया खणी अचनि, नाहमवार क़िस्म जा फितनेबाज़ माण्हू उन्हनि जो इतबा पिया कनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं पिया तस्लीम कनि। वमा कफ़र सुलेमान, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम साहिरनि जो बादशाह हुयो, शैताननि जो बादशाह हुयो, जादूगरनि जो बादशाह हुयो, जिन्ननि जो बादशाह हुयो
अल्लाह साईं उन जे हथ ते इन्हनि सभिनी मख़लूकुनि खे मुसख़र कयो। पर वमा कफ़र सुलेमान, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पाण कॾहिं अहिड़ो कुफ़रिया कमु बिल्कुलु बि न कयो। वलाकिन शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास सिहर, माण्हू जेके हुया नामुनासिब माण्हू, ग़ैर मुतवाज़न क़िस्म जा रद्दी माण्हू, उन्हनि शख़्सनि कुफ़ुर कयो ऐं उन्हनि जे कुफ़र जी अलामत ऐं हरकत छा हुई त माण्हुनि खे जादू पिया सेखारनि। अंतर मंतर जादू जंतर, मंतर थियनि था पंहिंजा जादूअ जा हिकिड़ा। इंसानु जॾहिं ईमान मां निकिरी थो वञे ऐं उहो जिन्ननि ऐं शैताननि जे वर चढ़ी थो वञे त जिन्ननि ऐं शैताननि जी सोहबत में सभ खां पहिरियों उन जे क़ल्ब जी पाकीज़गी ख़तमु थी वञे। जॾहिं क़ल्ब जी पाकीज़गी ख़तमु थी वई त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते शैतान जो देरो थींदो। शैतान जो जॾहिं देरो थो थिए त उहो माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे रुॻो शैतानगिरी कंदो ऐं शैतानगिरीअ जो नंढिड़ो अमल इंसाननि जे खे पाण में विढ़ाइण खां वठी हुकुमरानीअ जे मनसब ते फ़ाइज़ थी ऐं सॼे समाज खे डावाडोल करण ताईं फहिलिजी थो वञे। शैतानगिरी शुरू थिए थी ॿिनि माण्हुनि खे विढ़ाइण खां, दंगु करे थी हुकुमरानी हासिलु करे सॼे समाज खे ताराज करण ते। बल्कि अञा बि जॾहिं इंसानु पंहिंजे सरकशीअ रदीअ ऐं होॾ में काहे थो पवे त पोइ उन जो आलमी इंसानियत ते राज थी थो वञे ऐं पोइ उहो सॼी धरतीअ जे समूरनि क़ौमुनि खे रत करे थो ॾिए। उन्हनि जी मईशत खे डावाडोल थो करे, उन्हनि जे मामलात खे डावाडोल थो करे। जंहिं क़ौम जी मईशत डावाडोल थी वेंदी, जंहिं क़ौम जी मईशत कमज़ोर थी वेंदी, उन क़ौम जी तहज़ीब अज़ब ख़ुदि कमज़ोर थी वेंदी ऐं उन तहज़ीब में कूड़ काहे पवंदो, उन तहज़ीब में धोखेबाज़ी काहे पवंदी। ईअं थींदो आयो आहे, तारीख़ जे हर दौर में थींदो आयो आहे। वलाकिन शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास सिहर वमा उनज़िल अलल मलकैन बिबाबिल हारूत व मारूत। बाबिल जी तहज़ीब जेका आहे, इराक़ जी तहज़ीब, उते फ़ुरात नदी आहे। फ़ुरात नदीअ ते तहज़ीब जेका डेवलप थी, जीअं असांजी सिंधू नदी आहे, उन सिंधू नदीअ ते तहज़ीब ओसर वरिती आहे, हिकिड़ी तहज़ीब जुड़ी आहे, जेके असां मेहराण जी तहज़ीब था चऊं, जेके असां सिंधूअ जी तहज़ीब था चऊं। ईअं ई इराक़ में फ़ुरात नदीअ ते तहज़ीब जेका जुड़ी, उन तहज़ीब में उहे शख़्स जेके जादूअ ते ज़ोर ॾियणु लॻा ऐं जादू सिखी माण्हुनि खे ताराज करणु लॻा, जादू सिखी माण्हुनि खे रत करणु लॻा, अमलियात जो कमु सिखी ऐं माण्हुनि में फेटो विझणु लॻा, तावीज़नि ऐं धागनि पाइण जे अमल जे ज़रिए माण्हुनि खे वेढ़ाइण लॻा, माण्हुनि जा घर फिटाइण लॻा, दोस्तनि में ॾार विझण लॻा। त बाबिल जे उन तहज़ीब जो जेको बुनियादु हुयो, उन बुनियाद में हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में जॾहिं जेके शैतानगिरी कंदा हुआ त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं वस अता फरमायो उन्हनि खे कंट्रोल कंदो, उन्हनि खे कंट्रोल करे उन्हनि खे पंहिंजे ज़ेरे इताब रखी ऐं उन्हनि खे वधीक शैतानगिरी करणु न ॾींदो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी वफ़ात खां पोइ जॾहिं जिन जेके सरकश हुया, जेके काफ़िर हुया, जिन परवरदिगार आलम जे आयतुनि खे तस्लीम न पए कयो, कअन्नहुम ला यअलमून, ॿुधी अणॿुधी करे पिया छॾनि, पंहिंजा वरा ज़ुहूरिहिम, पुठीअ भर फिटी पे करे छॾनि, यानी कंहिं बि चङाई कंदड़ जी ॻाल्हि खे अहमियत न पिया ॾियनि। उन्हनि शख़्सनि जा रस्सा खुली विया, उहे शख़्स समाज में काहे आया ऐं उन्हनि कीअं फितना ऐं फ़साद फैलाया, उन ते पाण अचूं था नंढड़ी साईअ खां। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त उन्हनि शख़्सनि जे नारवा सलूक जे करे समाज जेको डावाडोल थियो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो वफ़ात करे वियो, अल्लाह साईं उनखे पाण वटि घुरायो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान जी ज़िंदगीअ जो जॾहिं सफ़र पूरो थो थिए
ऐं उनजे मथां अजल अचे थो त उहो शख़्स धरतीअ तां मुंतक़िल थी परवरदिगार आलम जे हुज़ूर में हाज़िर थो थिए। त शैतान छुड़वाक थी विया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जादूगरनि, शैताननि, जिन्ननि ऐं सरकश जिन्ननि ऐं सरकश जादूगरनि खे जेको ॿधंदो हो उहो पंहिंजे तख़्त जे पावनि सां उन्हनि खे ॿधी छॾींदो हो त जीअं उनजे नज़रुनि में बि रहनि ऐं जीअं उनजे आस पास में हुजनि त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खां ओझल थियण जी कोशिशि न कनि, त जीअं वरी ॿाहिरि वञी शरारत न कनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे जेके उन्हनि जा अमल या जेके उन्हनि जा प्रकार या जेके उन्हनि जा तावीज़ात, जेके उन्हनि जा कलमदान, जेके उन्हनि जूं उहे मख़सूस क़िस्म जूं मसूं जिन सां उहे हरकतूं कंदा हुआ, उन्हनि में पंहिंजो हिकिड़ो असरु पियो थिए, उन्हनि शयुनि खे खसे ऐं पंहिंजे तख़्त जे हेठां पूराए छॾींदो हो। छो त जेकॾहिं ॿिए हंधि पियो पूराए त सरकश जिन पंहिंजे वाठनि खे ॿुधाइनि पिया, उहे उतां कढी वरी उहे उतां शरारतूं शुरू पिया कनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां पोइ उन्हनि जिन्ननि खे जॾहिं वारो लॻो त उन्हनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे तख़्त ते छाकाणि त उन्हनि खे मालूम हुयो त तख़्त जे कहिड़े पाए जे हेठां कहिड़ो मवादु पूरियल आहे, तख़्त जे कहिड़े पासे जे हेठां कहिड़ो मवादु पूरियल आहे, त उन्हनि खोटाई शुरू कई। खोटाई हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले जी मोहर जेका हूंदी, जेका हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुनिया जे ॿियनि सल्तनतुनि सां हुयो, त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम रूए ज़मीन जो बादशाह, पर पंहिंजे ॿियनि सल्तनतुनि जे बादशाहनि खे जेके उमूर लिखी मोकिलींदा हुआ त उन्हनि ते पंहिंजी मोहर हणंदा हुआ, ठपो हणंदा हुआ। उहा शइ जॾहिं अॻिते वई, उहा मोहर उन्हनि जी हज़रत सुलेमान जी मोहर कंहिंखे हथ अची वई, उन मोहर जूं डुप्लीकेट मोहरूं, डुप्लीकेट ठपा उन्हनि ठाहिराया। पोइ उहे उन्हनि जेके तावीज़ हूंदा हुया, उहे तावीज़ खणी या उन अमलियात जा किताब उन ते ठपो हणी ऐं माण्हुनि खे ॾेखारण लॻा त ॿिली हे अमलियात आहिनि, हे वज़ाइफ़ आहिनि, हे तावीज़ात आहिनि जिन जे ज़रिए हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्हनि खे कंट्रोल कंदो हो ऐं जिन जे ज़रिए हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम रूए ज़मीन ते हुकुमरानी पियो करे। त भोरे क़िस्म जा जेके हबछी ऐं लालची माण्हू आहिनि, उन्हनि खे ॿियो छा खपे जॾहिं अहिड़े क़िस्म जूं इहे शयूं उन्हनि जे साम्हूं अची वञनि त। हालांकि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, अल्लाह साईं फरमाए थो वमा कफ़र सुलेमान, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ी भोरी भुती हरकत कॾहिं बि न कई, उन कॾहिं बि कुफ़ुर न कयो, उन कॾहिं बि अलाह जे अमर जी इनहिराफ़ी न कई। वला किन शयातीन कफ़रू, जेके शैतान सिफ़त माण्हू हुया, जेके शैतान सिफ़त जेके ताक़तवर माण्हू हुया, उहे जेके आहिनि से लुचायूं कंदा। युफ़र्रिक़ून बैनल मर्इ व ज़ौजिही, अजीब ॻाल्हि आहे, उन दौर जी ॻाल्हि थी अचे त युफ़र्रिक़ून बैनल मर्इ व ज़ौजिही, ज़ाल मुड़ुस में फेटो विझणु उन्हनि जो बुनियादु हूंदो। छो त इज़्दिवाजी ज़िंदगीअ में जॾहिं ज़ाल मुड़ुस पंहिंजो हिकिड़ो नओं रिश्तो क़ाइमु कनि था त उन्हनि सां ॿ ख़ानदान ॻंढिजनि था, ॿ कुटुंब ॻंढिजनि था ऐं नस्ल दर नस्ल जेके उन्हनि सां पंहिंजे रत जे रिश्तनि में ॻंढियल आहिनि, ब्लड रिलेशन उन्हनि में जाते बि अचे थो, उहे सभु शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे कनेक्ट थी थियूं वञनि त उथण विहण में, शादियुनि मुरादियुनि में, फोतगीअ मोतगीअ में उन्हनि जो अचणु वञणु थिए थो त उन्हनि जूं माण्हुनि जा इहा इज्तिमाही ज़िंदगी आहे। इज्तिमाही ज़िंदगीअ जे इन्हनि अमलनि में माण्हुनि जा समाजी मसइला हल था थियनि। समाजी मसइलो या ज़ाती मसइलो या घरेलू मसइलो जॾहिं माण्हूअ जो हल थो थिए त शैतान जी निंड थी फिटे। गुरू शैतान जेको आहे, जंहिं गुरू शैतान अलाह साईं असां वाइदो कयो हो तड़जण महिल त मां हिननि जे साॼे ऐं खाॿे अची ऐं हिननि खे पंहिंजे हथ ते यरगमाल रखंदुसि ऐं उन्हनि खे गुमराह कंदुसि, इला इबादक मिनहुमुल मुख़लसीन, पर सवाइ उन्हनि ॿाननि जे जेके तोसां लव लॻाए ऐं कॾहिं बि ग़फ़लत ते वर न चढ़ंदा। माना त जेको इंसानु गाफ़िल थो थिए उन ते ई शैतान जो असरु थो थिए, जेको इंसानु गाफ़िल न आहे उन ते सवाल ई पैदा न आहे जो शैतान जो को असरु मुरतब थिए। जेकॾहिं उन ते शैतान जो असरु मुरतब थींदो बि त उनखे इंडिकेशन
मिलंदो ऐं उहो महसूसु करे वठंदो त मुंहिंजे मथां मनफ़ी क़ुवत हमला आवर पई थिए ऐं पोइ उन मां अलाह जे मुअवज़तनि सां इंसानु निकिरी ईंदो। उहो साॻियो नासूर जेको हुयो इंसाननि जे मथां हज़रत सुलेमान खां पोइ अलाह साईं मलाइकनि खे लाथो बाबिल शहर में। हारूत ऐं मारूत 2 मलाइक हुया जेके इंसानी रूप वठी बशरी रूप वठी धरतीअ ते आया ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदा त हे जेके अमलियात जा किताब आहिनि, हे जेको तावीज़ात जो इल्मु आहे, हे जेको वज़ाइफ़ जो इल्मु आहे, इहो वज़ाइफ़ जो इल्मु केतिरी हक़ीक़त थो रखे, तावीज़ात जी केतिरी हक़ीक़त आहे, उन्हनि जे ज़रिए तव्हां माण्हुनि में फेटो न विझो। असां अलाह जे तरफ़ां तव्हां ॾे मोकिलियल पैगाम्बर आहियूं त माण्हुनि में अहिड़े क़िस्म जूं हरकतूं न कयो। तॾहिं छा थींदो त हिकिड़े पैगम्बर जे त हिकु त धरतीअ ते मख़लूक जो तइदादु घटि हूंदो हो, जेतिरो बि हूंदो हो त अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजो पंहिंजो नबी मोकिले ऐं उन्हनि खे उन्हनि जी हिदायत जो बंदोबस्तु फ़रमाईंदो हो। पर जॾहिं नबीअ जो विसाल थी वियो तेसिताईं ॿियो नबी अचे, तेसिताईं अलाह साईं उन क़ौम ते इहो रहम फ़रमायो बाबिल वासियुनि ते, इराक़ वासियुनि ते, त उन्हनि ॾे हारूत ऐं मारूत फ़रिश्ता मोकिलियईं जेके उन्हनि खे सिधो सऊं सम्झाणियूं पिया ॾियनि त ॿेली ॾाहा थियो, जादूअ जे असरात खां पाण खे बचायो। ऐं छो त शॉर्टकट आहे जादू बि, शॉर्टकट जे ज़रिए जेको माण्हू माण्हुनि खे हिसाए थो रखे, जेको माण्हू माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में थो रखे, जेको माण्हू माण्हुनि जे रिसोर्सिस ते क़ाबिज़ थी थो वञे ऐं हुक्मरानी बि पंहिंजी थो ठाहे वठे, त उतां ई समाज सॼो तहस नहस थो थी वञे, उतां ई अलाह साईं जो निज़ाम रुबूबियत जेको आहे उहो डामाडोल थी थो वञे, उतां ई शिरक शुरू थो थिए, उतां ई अलाह साईं जे ख़ौफ़ जी जेका कैफ़ियत आहे उहा माण्हुनि मां निकिरी थी वञे। रअसुल हिकमत मख़ाफ़तुल्लाह, जॾहिं इंसानु शॉर्टकट थो वठे अमल जे ज़रिए, जादूअ जे ज़रिए या तावीज़नि जे ज़रिए उबता रुख वठी ऐं शॉर्टकट वठी पंहिंजे रूट ते खे छॾे ऐं अची माण्हुनि जे मथां क़ाबिज़ थी वेही थो रहे, त उहो माण्हू ॾाढो नारवा थो थिए। जंहिं माण्हूअ महिनत न कई आहे, महिनत खां सवाइ उन वटि नाणो आयो आहे। जंहिं माण्हूअ महिनत न कई आहे ऐं महिनत खां सवाइ माण्हू उन जे शिकंजे में अची विया आहिनि, माण्हू हुन जा वर्कर थी पिया आहिनि, त उहो शख़्स बि शैतान जो ई उहिञाण बणिजी ऐं माण्हुनि जे साम्हूं थो अचे। युफ़र्रिक़ून बैनल मर्इ व ज़ौजिही, उहो ई माण्हू जेको आहे हे बैनल मर्इ व ज़ौजिही माना ज़ाल मुड़ुस में तफ़रीक़ करणु, हितां माण्हुनि में फेटो विझण जी इब्तिदा थींदी आहे। पर इन फेटे खे जॾहिं तव्हां अॻिते खणी वेंदव त पूरे समाज जे उन्हनि सभिनी मुतहिद क़िस्म जे माण्हुनि में फेटे विझण जा जेके हरकतूं थींदियूं उहे वधंदियूं वेंदियूं। इहो अलिमून नास सिहर, जेको सिहर माण्हुनि खे सेखारींदा रहिया। हाणे उहो सिहर क़ुर पाक बयानु न कयो आहे त उहो सिहर कहिड़े क़िस्म जो हुयो, जादू कीअं हुयो, जादू कीअं थींदो हो, इन्हनि सभिनी शयुनि खे अलाह साईं ओझल रखियो आहे। पर शातिर ऐं खड़पील माण्हू जेके आहिनि, जेके शयातीन सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु था करे अचनि, त मलउल आला हिकिड़ो माॻ आहे परवरदिगार आलम जे अहकामात जे सादिर थियण जो। उते जॾहिं इंतिज़ामु थींदो आहे को फ़ैसिलो तक़दीर जो धरतीअ ते लहण जे लाइ फ़रिश्तनि में सादिर थींदो आहे, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइनि था त उते अलाह साईं जो अमुर जॾहिं फ़रिश्तनि खे मिलंदो आहे त पोइ ईअं महसूसु थींदो आहे ॼण वॾी का छिप हुजे ऐं उन ते ॻोरो ज़ंजीर गहलबो हुजे ऐं उहो आवाज़ु थिए ऐं हिबतनाक आवाज़ु हुजे, अहिड़े क़िस्म जो आवाज़ु थींदो आहे। त उन आवाज़ ते सभु फ़रिश्ता कनाईंदा आहिनि ऐं सभु फ़रिश्ता अलर्ट थींदा आहिनि ऐं उन्हनि जे अलर्ट थियण सां उतां जेके हुक्म नाज़िल थींदा आहिनि उहे बतदरीज नाज़िल थी जॾहिं मलए आला खां मलए साफ़िल माना असांजी धरतीअ ते वारद थींदा आहिनि, त उहे शैतान जेके आहिनि, जेके आसमान ताईं आसमान यानी बुलंदियुनि ताईं परवाज़ जी ताक़त रखंदा आहिनि, उहे वञी उते कनाईंदा आहिनि। शिहाब साक़िब जे ज़रिए अलाह साईं उन्हनि खे जेसिताईं तड़े तेसिताईं कुझु न कुझु उहे ॿुधी था वठनि। त वाठे जो वाठो बतदरी ईअं गिरोह थियनि था इंसाननि में बि जिन्ननि में बि। ऐं वरी जिन ऐं इंसान जॾहिं मनफ़ी रस्तनि ते हली पाण में जुठ था थियनि त पोइ उन्हनि जूं शरारतूं अल अमान वल हफ़ीज़, उहे जेके ग़ैब जूं ख़बरूं ॿुधी कनाए ऐं माण्हुनि खे अची ॿुधाइनि था, ऐं उहे पोइ भोपा जेके समाज जा पंहिंजे दौर जा जेके भोपा आहिनि, पंहिंजे दौर जा जेके काहिन आहिनि, पंहिंजे दौर जा जेके आमिल आहिनि, पंहिंजे दौर जा जेके तावीज़ाई आहिनि, पंहिंजे दौर जा जेके पीर आहिनि,
पंहिंजे दौर जा जेके पाण खे फ़क़ीर था सम्झनि, उन्हनि जी ज़िंदगीअ में जाती पाइजे त उहे तामीरी कमु वधीक था कनि या तख़रीबी कमु वधीक था कनि। मां सलाम पेश कंदो आहियां उन्हनि ड्रामा राइटर्स खे जेके इन्हनि सभिनी हरकतुनि ते पंहिंजी नज़र रखी ऐं उन्हनि ते ड्रामा लिखी, ऐं सलाम पेश कंदो आहियां उन्हनि अदाकारनि खे, उन्हनि सदाकारनि खे जिन पंहिंजे किरदार सां ड्रामा भरे ऐं माण्हुनि खे सहें दग लाइण जे लाइ उन्हनि खे बेनकाब करण जी कोशिशि कई आहे। त हर समाज में, हर दौर में अहिड़े क़िस्म जा नारवा माण्हू मौजूदु थियनि था जेके युफ़र्रिक़ून बैनल मर्इ व ज़ौजिही, ज़ाल मुड़ुस में बि फेटो विझनि था, रिश्तनि खे टोड़नि था, माइटनि खे टोड़नि था। रहम जॾहिं अलाह साईं नाज़िल फ़रमायो त रहम धरतीअ ते न पियो अचे, रहम माना सिला रहमी, माइटी जेका आहे उहा धरतीअ ते सिला रहमी न पई लहे। अलाह साईं चयसि त तूं लह, जेको तोखे पाण में ॻंढींदो मां उनखे ॻंढींदुसि, जेको सिला रहमी न कंदो, मिटी माइटी टोड़ींदो, मां उनखे टोड़े छॾींदुसि। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, वॾो शैतान मरकज़ी पाणीअ जे जाइ ते पंहिंजो तख़्त विछाए ऐं सभिनी शैताननि खे सॾु कंदो आहे ऐं उन्हनि खां रिपोर्ट वठंदो आहे त तव्हां कहिड़ी शैतानगिरी करे आया। को चवंदो आहे त मां फलाणे खे फलाणो नुक़सानु ॾेई आयुसि, को चवंदो आहे मां फलाणे खे पाण में दोस्तनि खे विढ़ाए आयुसि, को रिपोर्ट ॾींदो आहे त मां फलाणे हंधि अहिड़ी शरारत करे आयो आहियां जो माण्हू जेके आहिनि वाइड़ा थी विया आहिनि, उन्हनि जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। शैतान उन्हनि खे ॿुधंदो आहे, शाबस ॾींदो अथनि, पर ठली शाबस। हिकिड़ो शैतान जॾहिं उनखे ॿुधाईंदो आहे त मां अॼु अहिड़ो अमल करे आयो आहियां, तोखे ॿुधाईंदुसि त तुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। ज़ाल मुड़ुस खे पाण में विढ़ाए आयो आहियां। शैतान उथी बीहंदो आहे, उनखे भाकुर पाईंदो आहे त ऐं उनखे सल्यूट कंदो आहे त तूं वॾो कमु करे आहीं। इज़्दिवाजी ज़िंदगी, निकाह ऐं रिश्तो समाज खे अॼण जे लाइ हिकु ख़श्ते अव्वल जी हैसियत थो रखे, बुनियाद जी हैसियत थो रखे। उन में जॾहिं फेटो पइजी वियो, उन में जॾहिं ॾार पइजी विया त माना सॼो समाज अज़ब ख़ुदि लुॾी वेंदो। भित आहे न, भित जे बुनियादनि खे असां छो जेॾी महिल किराईंदा आहियूं, बुनियादनि खे छो लोॾण जी कोशिशि कंदा आहियूं, छाकाणि त बुनियाद जे लोॾण खां पोइ जेतिरी बि ऊची दीवार हुजे उहा पाण ई अची फहको कंदी। त इज़्दिवाजी ज़िंदगीअ जो रिश्तो ख़श्ते अव्वल आहे दुनिया ज़िंदगीअ जी, जो पहिरियों ॾाको आहे जेको मज़बूत हूंदो त समाज मज़बूत हूंदो। इन जे करे भोपा, तावीज़ाई, आमिल जेके अमलियात जो कमु कनि था उन्हनि ते तव्हां नज़र रखो। उन्हनि वटि ख़वातीन जो जेको हुजूम थो वञे, उन ख़वातीन जे हुजूम जूं नीयतूं छा आहिनि? मायूं छा थियूं करणु वञनि उन्हनि वटि, छा थियूं उन्हनि खां तावीज़ वठी अचनि? छो माण्हुनि जे घरनि में अहिड़े क़िस्म जूं हरकतूं थियूं थियनि जेके घरनि में फेटे जो बाहिस थियूं बणिजनि? छो माण्हुनि जे, ऐं उहो बि असांजे उन्हनि समाजनि में जेके पहिरियों ई ॾुतड़ियल आहियूं, जेके ज़ालिम हुकुमराननि जे ज़ुल्म जे चकीअ में पिया था पीसजऊं, जेके निज़ाम जी ख़राबीअ जे करे अॻु में ई बेसुकून आहियूं, उन में अहिड़े क़िस्म जा नारवा माण्हू कीअं था हरकतूं कनि, उन्हनि ते पाण अचूं था नंढड़ी साईअ खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, त असां जेके पंहिंजे मौजूदा समाज में अॻु में ई ॾुतड़ियल आहियूं, उते अहिड़नि भोपनि जो पैदा थियणु, उहे उन ई कुफ़र जो तसलसल आहिनि। भली उहे सुवारियूं रखियूं वेठा आहिनि, भली उहे दस्तारूं ॿधियूं वेठा आहिनि, भली उहे जुबा पायूं वेठा आहिनि, जेकॾहिं उहे शख़्स समाज में घरनि में फेटो विझण जे लाइ इस्तेमालु था थियनि ऐं माण्हुनि खे पाण में वेढ़ाइनि था ऐं माण्हुनि खे पाण में रिश्ता टोड़ण जी तरग़ीब था ॾियनि ऐं पोइ उन्हनि खां टका था वसूल कनि, उन्हनि खां नज़राना था वसूल कनि ऐं
जादूअ जे ज़रिए माण्हुनि खे उन्हनि जे घर जूं हालतूं ॿुधाइनि था, उन्हनि जे घर जूं ख़बरूं ॿुधाइनि था, सिधो सऊं इहो कुफ़ुर आहे, सिधो सऊं इहो शिरक आहे। ॻुझ जेको अलाह साईं पंहिंजे लाइ ख़ासि करे रखियो आहे, मख़सूस फ़रमायो आहे, उन ॻुझ में इंसान जॾहिं टंग अड़ाए ऐं उन ॻुझ खे मालूम करण जी कोशिशि थो करे ऐं हाज़रात खे, ग़ाइबात खे पंहिंजे कंट्रोल में करण जे लाइ हरकतूं थो करे, उहो केर बि हुजे, भली मशाइख़ हुजे, भली आलिम हुजे, भली सादात हुजे, केर बि हुजे, तक़रीबी कमु करे थो कुफ़ुर आहे, तामीरी कमु करे थो तौहीद आहे, तामीरी कमु करे थो परवरदिगार आलम उनखे बरकतूं अता फ़रमाईंदो, उनखे अजुर अता फ़रमाईंदो। इन्हनि सभिनी जे टोड़ जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त तव्हां जॾहिं ज़िक्र जी कैफ़ियत में हूंदव तॾहिं तव्हांजे मथां न जादू असरु कंदो, न कंहिंजो तावीज़ असरु कंदो, न ई वरी कंहिंजो वज़ीफ़ो असरु कंदो, न ई वरी कंहिं को माण्हू जेकॾहिं बुतनि में सुयूं टुंबराए थो तव्हांजे मथां उहो असरु थींदो। ज़िक्र जी कैफ़ियत में हुजो। मुअव्वज़तैन कुल औज़ु बिरब्बिल फलक सॼी सूरत, कुल औज़ु बिरब्बिन नास सॼी सूरत, कुल औज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा ख़लक़। अलाह साईं फ़रमाए थो पनाह में अचो अफ़लाक जे रब जे हुज़ूर में, सुबुह जे रब जे हुज़ूर जे में पनाह वठण जे लाइ डोड़ी अचो। मिन शर्रि मा ख़लक़, ऐं अलाह साईं जेका मख़लूक तख़लीक़ फ़रमाई आहे उन मख़लूक में जेका शर फैलाईंदड़ मख़लूक आहे उन खां बि डोड़ी अची अलाह जे पनाह में अचो। वमिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब, ऐं उहे मख़लूकात जेके टुबियूं हणी ऐं ग़ाइब थी वरी ज़ाहिर थी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अनुमाननि में मुब्तला थियूं कनि, उन्हनि खां बि डोड़ी अची अलाह जी पनाह में अचो। मिन शर्रि नफ़्फ़ासात फ़िल उक़द, ऐं उन्हनि माण्हुनि खां बि डोड़ी भॼी अलाह जी आगोश में अचो, अलाह जी पनाह में अचो, जेके धागनि ते खे वटे उन्हनि खे ॻंढियूं ॾेई ऐं उन्हनि ते शैतानी विर्द पढ़ी फूके ऐं तव्हांजे ज़िंदगीअ खे पंहिंजे कंट्रोल में था आणनि। वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, ऐं उहे शख़्स जेके तव्हांजी तरक़ी बर्दाश्त नथा कनि, जेके तव्हांजूं मिटियूं माइटियूं बर्दाश्त नथा कनि, जेके तव्हांजी ख़ुशगवार इज़्दवा जी ज़िंदगीअ खे ॾिसी नथा सघनि ऐं उहे साड़ में सड़नि था, उहे अचनि था उन्हनि आमिलनि ॾे, उहे अचनि था उन्हनि तावीज़ान ॾे, उहे अचनि था उन्हनि भोपनि ॾे, उहे अचनि था उन्हनि अजीबो ग़रीब क़िस्म जे जोकर टाइप माण्हुनि ॾे, पोइ उहे उन्हनि खे शैतानगिरीअ जा ॾस ॾियनि था ऐं पोइ उन्हनि में फेटो विझण जे लाइ जेको उन्हनि सां तावन कनि था। अलाह साईं चए थो इन्हनि खां डोड़ी भॼी मुंहिंजी आगोश में अचो। अलाह साईं जी आगोश कहिड़ी आहे? ज़िक्र, फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम। छो त इंसानु जॾहिं पंहिंजे जीअ में अलाह साईं खे यादि थो करे त अलाह साईं जो पंहिंजे जीअ में उनखे यादि करणु माना उनखे पनाह ॾियणु आहे। ऐं अञा वधीक जॾहिं इंसानु तिलावत थो करे, अञा वधीक जॾहिं इंसानु पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद थो मोकिले, अञा वधीक जॾहिं इंसानु जंहिं बि ज़िक्र जे सिलसिले जो तालिबु आहे, क़ादरी सिलसिले जो तालिबु आहे या सोहरवर्दी सिलसिले जो तालिबु आहे या जेके पंहिंजो ॿिया ज़िक्र जा सिलसिला आहिनि, सोहरवर्दी आहे, क़ादरी आहे, चिश्ती सिलसिलो आहे, त उन्हनि सिलसिले जे मुताबिक़ जेको माण्हू इंसानु जहरी ज़िक्र करे थो त उन जे क़ल्ब में तहरुक थो पैदा थिए, नूर थो पैदा थिए ऐं उन नूर जे शुआउनि जे ज़रिए उन तावीज़ात जा जेके उन्हनि मनफ़ी वज़ीफ़नि जा जेके असर उभामी ऐं उन जे तरफ़ अचनि था उनखे नुक़सानु ॾियण जे लाइ, उहे ज़िक्र जा जेके शुआ आहिनि उहे उन में रुकावट था बणिजनि। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्मात मिन शर्रि मा ख़लक़। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नंढड़ी दुआ असांखे सेखारी, लफ़्ज़ थोरा आहिनि पर उन्हनि जो माना ऐं मफ़हूम ॾिसो केॾो आहे। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्मात मिन शर्रि मा ख़लक़। अल्लाह साईं जी मख़लूक़ात में जेके बि मख़लूक़ात आहिनि, जेके बि मख़लूक़ात मतिलबु नुक़सानु ॾियण जो जी ताक़त अल्लाह साईं उन्हनि में रखी आहे ऐं उन्हनि नुक़सानु ॾींदड़ मख़लूक़ुनि खे को शख़्स पंहिंजे कंट्रोल में करे ऐं उन्हनि खे उन्हनि जे ज़रिए ॿियनि खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि थो करे। अल्लाह साईं फ़रमाए थो बिकलिमातिल्लाहि ताम्मात। अल्लाह साईं जा कलमात जेके ताम्मात आहिनि, कलमात ताम्मात में
ज़बूर जा कलमात बि अची विया, इंजील जा कलमात बि अची विया, तौरेत जा कलमात बि अची विया, ॿिया सहीफ़ा जेके अलाह साईं ॿियनि नबियनि ते नाज़िल फ़रमाया उन्हनि जा कलमात बि अची विया, तामात क़ुर पाक जा कलमात बि अची विया, बल्कि नबी सगोरनि जेके दुआऊं सेखारियूं पंहिंजनि उम्मतनि खे ऐं असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके असांखे दुआऊं सेखारियूं उहे कलमात बि उन्हनि में अची विया। उन्हनि सभिनी कलमात जे तवसुत सां या अल्लाह मां तुंहिंजे पनाह में थो अचां समूरनि उन्हनि नुक़सान ॾींदड़ मख़लूक़ात जे उन्हनि हरकतुनि खां जेके मुंहिंजे लाइ, मुंहिंजे कुटुंब जे लाइ, मुंहिंजनि बचनि जे लाइ, मुंहिंजे घरवारीअ जे लाइ, मुंहिंजे अबे अमड़ जे लाइ, मुंहिंजनि मिटनि माइटनि जे लाइ, मुंहिंजनि दोस्तनि यारनि जे लाइ नुक़सान जो बाहिस था बणिजनि। वरी पाण जेके कलमात तामात में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं सेखारियल दुआऊं आहिनि, पाण फरमाइनि त मां हिकिड़ी तव्हांखे जामे दुआ थो सेखारियां, उन जामे दुआ में तव्हांजे लाइ ज़िंदगीअ जो हर मसइले जो हल अची थो वञे। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन ख़ैर मा सअलक मिन्हु नबियुक व अब्दुक सय्यिदुना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं मां तोखां घुरां थो हर उहो ख़ैर जेको घुरियो तोखां तुंहिंजे नबीअ, मुंहिंजे साईं, मुंहिंजे आका हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आऊज़ु बिक मिन शर्र मस्तआज़ मिन्हु नबियुक मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन। अल्लाह साईं मां तोखां पनाह थो घुरां हर उन शर खां जंहिं शर खां तुंहिंजे नबीअ, मुंहिंजे आका हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ी शइ खां पनाह न घुरी हूंदी, या कहिड़ो ख़ैर हूंदो जेको अलाह साईं खां उन्हनि न तलबियो हूंदो, कहिड़ी उहा दुआ हूंदी जेका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे लाइ, पंहिंजी उम्मत जे लाइ ऐं आलम इंसानियत जे लाइ न घुरी हूंदी। कुझु बि त उन्हनि जे रुख खां न रहियो हूंदो न। कहिड़ी अहिड़ी भलाई आहे जेका संदन ज़ुबाने अतहर ते वारिद न थी हुई, या कहिड़ो अहिड़ो तख़य्युल आहे जेको संदन कल्ब मुबारक में न उभरियो हूंदो, या कहिड़ो उहो ख़ूबसूरत तसवुर आहे जेको संदन ज़हन मुबारक जे पुर नूर उफ़ुक़ ते न उभरियो हूंदो। हर शइ त पाण घुरी विया न, हर शइ पाण सेखारे विया असांखे। इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, हिकु उस्ताद जी हैसियत सां ज़िंदगीअ जे हर मरहले में पंहिंजा नक्शे क़दम ॾेई विया असांखे, असांखे दुआऊं सेखारे विया, असांखे अलाह साईं खां घुरणु सेखारे विया, अलाह साईं असांखे माण्हुनि खे ॾियणु सेखारे विया। व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन खैर मा सअलक मिन्हु नबियुक व अब्दुक सय्यिदी मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अऊज़ु बिक मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुक व अब्दुक सय्यिदी मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। नंढड़ी दुआ आहे हिकिड़ी। इन दुआ जे उचारण सां ज़िंदगीअ में हिकु शख़्स हिकु दफ़ो ई जेकॾहिं माण्हू पढ़ी छॾे त उन जे पनाह घुरण सां उन जी ज़ुबान मां जॾहिं इहे अल्फाज़ निकिरनि था त इंसान जी ज़ुबान जो ऐं अलाह जे कलाम जो ऐं अलाह जे रसूल जे कलाम जो ऐं जेके लफ़्ज़ उचारजनि था उन्हनि सभिनी शयुनि जो पाण में ताल्लुक़ु आहे। छो त ज़ुबान ॻाल्हाए तॾहिं थी जॾहिं उहा जिस्म में रूह मौजूदु आहे, ऐं रूह अलाह जे रूह मंझां आहे। अलाह जो रूह जॾहिं असां में मौजूदु आहे ऐं उन रूह ते उन अलाह जे नाज़िल थियल कलमात जो जॾहिं असरु मुरतब थिए थो ऐं उहो ज़ुबान मां ख़ारिज थिए थो त उन जो जेको नूर आहे, उन जा जेके सिग्नल्स आहिनि, उन जा जेके रेज़ आहिनि, उन जा जेके शुआ आहिनि, उन जूं जेके लाटूं आहिनि जेके भली असांखे ॾिसण में नथियूं अचनि, उहे सभु जॾहिं पाण में कनेक्ट थियूं थियनि त उहे शयूं इंसान जे मथां असर अंदाज़ थियूं थियनि। आयतुल कुर्सी उन जा इब्तिदाई लफ़्ज़ इस्म आज़म आहिनि, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम, अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। नंढड़ा लफ़्ज़ आहिनि पर अल्लाह सॼी काइनात जो महवर ऐं मर्कज़ इन हिकु लफ़्ज़ में मौजूदु आहे। सॼी काइनात जा असरार इन हिकु लफ़्ज़ में मौजूदु आहिनि जेको अलाह साईं पंहिंजे लाइ इस्म ज़ात तौरु पाण ते पाण रखियो आहे।
तव्हां सोचो अहिड़े ख़ल्क़नहार जे लाइ लफ़्ज़ अलाह खां वधीक मौज़ून लफ़्ज़ तव्हांखे किथे बि न मिलंदो। दुनिया जहान जा फ़लसफ़ा खणी अचो, दुनिया जहान जूं लुग़ात खणी अचो, दुनिया जहान जा उलूम खणी अचो, लफ़्ज़ अलाह जहिड़ो जामे लफ़्ज़ ॿियो किथे बि कोन्हे। इन लफ़्ज़ जे उचारण सां जेको क़ल्ब मां में छिक थी अचे ऐं जेको अंदर मां उहाव थो उभिरे, उहो इंसान जे सॼे जिस्म में पाकीज़गी थो फैलाए। ला इलाह इल्ला हू, हुन खां सवाइ को बि बंदगीअ जे लाइक़ु कोन्हे, हुन खां सवाइ को बि पूॼा जे लाइक़ु कोन्हे। का बि अहिड़ी हस्ती न आहे जंहिंजे नाए पंहिंजा जज़्बा कजनि, जंहिंजे नाए पंहिंजा अहसास कजनि, जंहिंजे नाए पंहिंजो पाण खे घोरे छॾिजे, जंहिंजे नाले तां सिर सदको कजे, जंहिंजे नाले तां घर ॿार फिदा कजे। अल हई अल कयूम, हू अबद खां हयात बख़्श ज़ात आहे, कुझु बि न हुयो, हू हुयो। फ़रिश्तनि पंहिंजो साहबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो त ऐन कान रब्बुना क़ब्ल अल ख़ल्क़, आका असांजो रब तॾहिं किथे हो जॾहिं कुझु बि अञा न ख़ल्क़ियो हुअईं। पाण फ़रमायनि कान फ़िल ग़माम, मुंहिंजो रब उन वक़्तु, तव्हांजो रब, मुंहिंजो रब ककरनि में हुयो। जॾहिं काइनात अञा तख़लीक़ न थी हुई, बिग बैंग अञा न थियो हो, वॾो धमाको अञा न थियो हो, अञा काइनात हिकु ज़रे में मौजूदु हुई, तॾहिं ककरनि जी सूरत हुई। सॼो उफ़ुक़, सॼी फ़िज़ा, कहकशाऊं ॿकशाऊं, कुझु अञा बिग बैंग थियो ई न हुयो त कुझु बि न हुयो, त परवरदिगार आलम मौजूदु हुयो। अल अता अलल इंसान हीनुम मिन अद-दहर लम यकुन शय्यम मज़कूरा, जॾहिं माण्हू क़ाबिल ज़िक्र ई न हुयो, जॾहिं माण्हूअ जी ॻाल्हि अञा शुरू ई न थी हुई, त इंसान जे मथां उहो दौर बि जेको गुज़री चुको, उन दौर खां वठी अलाह साईं फ़रमाए थो अल हय, मां जहिड़ो आहियां ऐं ज़िंदगीअ खे दवाम ॾींदो, तसलसल ॾींदो आयो आहियां। अल कयूम, उन खां पोइ बिग बैंग जे ज़रिए जॾहिं मां पंहिंजे वजूद खे तव्हांजे आॾो ज़ाहिर कयो आहे काइनात जे मुजस्सम सूरत में, त काइनात जे उन मुजस्सम सूरत में बहितरीन शइ जेका मूं तख़लीक़ कई आहे, अलाह साईं फ़रमाए थो उहा अक़ल आहे। छाकाणि त अक़ुल खे अलाह साईं फ़रमाए थो त ए अक़ुल, मां तुंहिंजे ज़रिए मां सुञातो वेंदुसि, तंहिंजे करे उहो अक़ुल जेकॾहिं सलीम हूंदो त उहो सलीम अक़ुल कॾहिं बि उबतियूं हरकतूं न कंदो। उहो सलीम अक़ुल कॾहिं बि तावीज़नि ऐं उबतनि वज़ीफ़नि ऐं उबतनि अमलनि सां माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे ताराज करण जी हरकत न कंदो। इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, छाकाणि त उहो इंसानु ई कामरानी हासिलु कंदो, कामयाबी हासिलु कंदो, जेको परवरदिगार आलम जे हुज़ूर में क़ल्ब सलीम खणी वेंदो। क़ल्ब सलीम छा आहे? जंहिं क़ल्ब सलीम जो इक़रार थियल आहे ज़ुबान जे इक़रार ऐं दिलि जे तस्दीक़ सां, आमनत बिल्लाह व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाह तआला वल बअस बअदल मौत। अञा उनखे मुख़्तसर कयो, ईमान मुजमल में अचो। आमनत बिल्लाह कमा हुआ बि अस्माइही व सिफ़ातिही, मूं अलाह ते ईमान आंदो जीअं हू पंहिंजे सिफ़ात में आहे, जीअं हू पंहिंजी ज़ात में आहे। अञा असांखे जेकॾहिं न सम्झ में अची सघियो आहे त इक़रारम बिल लिसान व तस्दीक़म बिल क़ल्ब, ज़ुबान जे इक़रार सां असां चऊं था ला इलाहा इल्लल्लाह, ऐं दिलि जी तस्दीक़ सां असां चऊं था मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।